नाज़रीन हैदराबाद में ख़बर वातें पहुंचाईंदासीं। हैदराबाद में जनवरी महीने दौरान ईदी रज़ाकारनि के 12 लावारिस लाश मिलिया आहिनि। हैदराबाद में जनवरी महीने दौरान ईदी रज़ाकारनि के 12 लावारिस लाश मिलिया आहिनि। जा तफ़सील मालूम कयूं था। हैदराबाद में सलीम भला टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी सलीम भला। जी बिल्कुल ही हैदराबाद शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में ईदी के जनवरी के महीने में 10 लाश मिलिया आहिनि, जॾहिं त 2 लाश जेको आहे जेको ही हलंदड़ महीनो आहे फेबरवरी इन में मिलिया आहिनि। जेके लाश मिलिया आहिनि उन्हनि में 9 मर्द आहिनि, हिकु औरत ऐं 2 जेके ताज़ा ॼावल ॿारड़ा आहिनि। ये लाश ईदी के सिविल अस्पताल थाणा मार्केट हाली रोड समेत मुख़्तलिफ़ जेके थाणा आहिनि उन्हनि जे हदुनि मां ई लाश मिलिया हुया। उन्हनि सभिनी खे गुस्ल ॾियण खां पोइ तदफ़ीन कई वई आहे। ईदी जो चवणु आहे त इहे जेके 12 लाश आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मिलिया हुया। उन्हनि खे जेको आहे मुक़ामी जेके क़ब्रिस्तान आहे उते तदफ़ीन कई वई आहे। जी सलीम भला, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।